करे जो शोबान में बटे रोजा रखी पेट के सेट करे बटे रोजा छदे पो रमजान जो चंड जिए दिसे बस हिं जो बिस्मिल्लाह करे शुरू करे रोजा त ईद जी रात वनी खत्म करे इनके 29 हुजन या 30 नियत 30 जी त 30 जो ही सवाब मिली वेंदो। रमजान में एकड़ो रोजो रख त 10 रोजन जो सवाब घणन जो यो असी नबी जी उम्मत आयूं न हर अमल में 10 जो सवाब। रजब जो महीनो गुजरियो आलिमन ता के बुधायो होंदो त महबूब किबरिया जलवे जहां आरा जा जलवा पसण लाए बुराक जन्नत जी सवारी ते चढ़ी जिब्रील फरिश्तन जो सरदार ड्राइवर थियो पो नबी पाक ये चढ़िया ओ मक्के का मदीने तूर सीना बैतुल मुकद्दस बैतुल लहम का थींदा ओ बैतुल मुकद्दस में वनी इमामत ए नमाज पढ़ाए पो ये जो पांजे सफर के शुरू कयूं त पेरियों आसमान बि उठियो चौथों पंजू चौं सतू आसमान के रास करे बैतुल मामूर सिदरतुल मुंतहा के रास करे रफ रफ जे मकामन के पार करे महबूब करीम अर्श मजीद ते मेराज ते पहुंची विया। पो जे में उते पहुता त जेको कुछ थियो ज़ियारत थी हम कलामी थिया तने अल्लाह उता तोहफो दिनो छा दिनो सही बुधाए जो छा दिनो घणियों नमाजूं 50 घणियों वो 50 पढ़ंदा कर तो इंशाअल्लाह पढ़ंदा से महबूब आसानी करे दिनी आ सवाब 50 जो मिलंदो। मौलाना इमामुल असर मौलाना मखदूम हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंजे मकतूबात में लिखियो जने नबी पाक जी वापसी हुई सते आसमान ते हजरत इब्राहिम खलीलुल्लाह छे आसमान ते हजरत कलीमुल्लाह जो जो इब्राहिम अलैहिस्सलाम जी सिफत हुई खलीलुल्लाह माना खलील माना अल्लाह जो दोस्त ऐ दोस्त कसम कसर में बदल होंदो आ लेकिन कलीमुल्लाह भी अल्लाह जो दोस्त आ लेकिन कलीम के कलाम सा प्यारा मुतकल्लिम थी बीठला तने पूछा के अल्लाह जब महबूब नबी बिहो जी तमा ज़ियारत करे आया हो उन जी ज़ियारत मो कौन कई तो बिहो जेके अखियों दिसी आयूं उन अखिन जी ज़ियारत करण दियो ऐ महबूब बिहो थोरो मुखे ज़ियारत कर दियो ज़ियारत अखिल जी थे पई तेस ताईं उन ॻाल्हायो साईं तोहफो को मिलियो का सूखड़ी मिली का गिफ्ट मिली का रहमत बरकत नाजिल थी तने नबी पाक इमामुल अंबिया हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजन फरमायो ऐ मूसा कलीमुल्लाह बस अल्लाह इनाम में 50 नमाजूं उम्मत लाए तोहफो दिनियो ताकि ना वींदा आयो बाजार में खाईंदा पियंदा घुमंदा फिरंदा आयो त वो घर लाए भी कुछ वठी इंदा आयो या खाली मोटंदा आयो जी दाई छा वठी इंदा आयो सामान या जलसे माथे लिए में भत बाबा सफर दा मोटंदा आयो तका नका शे घर वारन लाए वठी वंज भी आ न अदा तू सकरन में पहुते तू सिरहाड़ी में पहुते तू नवाबशाह में पहुते तो कराची में पहुते तो के पंजा घर वारा याद अची विया महबूब अर्श ते पहुतो तो उनके पांजी उम्मत याद अची वई तो शहर मां घर वारन लाए तोहफो खणी ईंदे महबूब मोहम्मद अरबी पांजी उम्मत लाए तोहफो खणी आया महबूब खणी आया तोहफो 50 नमाज ताकि मुखे भी मेराज मिलियो मुझी उम्मत के भी मेराज मिले साईं जन उम्मत लाए मेराज खणी आया 50 नमाज हजरत मूसा चयो साईं छा मिलियो चे 50 नमाज तो हजरत मूसा चयो साईं उम्मत बोझ महसूस कंदी नमाजूं जेकने फर्जन ऐं फर्ज छडींदा गुनहगार थींदा 50 नमाजूं इन करे थोड़ो बोझ घट करायो इए चई बाकी असा जो एकड़ो मुल्ला तकरीर पियो करे उन्हें जो त हजरत मूसा पुछो साईं छा मिलियो ची 50 चे हण 50 नमाजूं माण्हू अड़ा हरामी ते कोन पढ़ंदे मुंह माण्हुनि के चारियो याद है मुल्ला जी ॻाल्हि
मानू कौन पढ़ंदा लेकिन जी से बोझ महसूस कंदी फर्ज आ थोड़ी घटाए मौलाना मखदूम हाशिम टटवी लिखियो त एक चक्कर में 10 नमाजूं माफ थी वई बाकी घणियों बचूं जल्दी बुधाए ना 40 वरी हजरत मूसा जो साईं अन्या थोरो अर्ज वनी करियो हजरत मूसा जी को नमाज सां का मर्जी कोन हुई हजरत मूसा जी मर्जी वरी वने वरी अचे वरी वने वरी अचे हुतां दीदार करे अचे ऐं हिन जो दीदार करया वरी दीदार करे अचे वरी हिन जो दीदार कया वेठो चक्कर कटे हुतां दीदार कंदो अचे ऐं भी दीदार अखिन जो कंदो वना इन करे चई कुछ घट कराए जो साईं जन मथे तो 10 माफ थी वरी आया हजरत मूसा जो साईं कुछ अन्या अर्ज करियो वरी मथे विया तो वरी 10 माफ थी बाकी घणियों बचूं जल्दी बुधायो ना 30 तो हजरत मूसा से मुलाकात थी वरी मथे वरी 10 माफ थी बाकी घणियों बचूं 20 मां वरी चक्कर दिनो तो 10 माफ थी हजरत मूसा जो साईं अन्या वनो साईं जन फरमा मुखे शर्म तो अचे चई साईं ॾिसो अन्या पो साईं जन विया त 10 जो भी रब अध करे ॾिनो बाकी घणियों थियूं ओ लोड़ाई फकीरो उन जो न 5 मिलियूं बाकी अन्या भी न हिकिड़ो चक्कर कढी छॾी ना जान छुटी पवे आ न अल्लाह जा महबूब नबी 5 नमाजूं खणी जो वञल पिया चयो अल्लाह तब्दील लिकलिमातिल्लाह ऐ सोना नबी अल्लाह जा कलिमा तब्दील ना थींदा लिखियो लिखया प्यान 50 ऐ लिखया ही पिया होंदा साॻिया मिटजंदा कोन 50 नमाजूं लिखियो पयूं आहिनि तुंहिंजी उम्मत खे वञी बिशारत ॾे पढ़ंदो हिकिड़ी नमाज बदले में 10 नमाजुनि जो सवाब पढ़ंदो 2 नमाजूं 20 जो सवाब पढ़ंदो 3 नमाजूं 30 जो सवाब पढ़ंदो 4 त 40 जो सवाब अगर को तुझो उम्मती 5 नमाजूं पाबंदी से पढ़ंदो तो रोज उनके अमाल नामे में 50 वक्तन जो सवाब लिखियो वेंदो हाफिज़ो अला सलावात व सलातिल वुस्ता व क़ुमू लिल्लाहि क़ानितीन हिफाजत क्यों पंहिंजी नमाज़ुनि जी बेशक हिफाजत कंदो नमाज जी यही नमाज पर विच वारी नमाज जी तव्हांखे वधीक पारत कई वई आहे पंहिंजी नमाज़ुनि जी हिफाजत करे टेम ते नमाज़ूं पढ़ो नमाज़ुनि खां गफ़लत न माणियो बल्कि नमाज़ुनि खे पाबंदी सां पढ़ो हाफ़िज़ो अला सलावाति व सलातिल वुस्ता व क़ुमू लिल्लाहि क़ानितीन हिफाजत कयो पंहिंजी नमाज़ुनि जी व सलातिल वुस्ता पर विच वारी नमाज जी वधीक पारत विच वारी कहिड़ी नमाज तौर तवज्जो कयो हिसाब ॿुधायां पोइ करे ॾिजो 2 नमाज़ूं ॾींहं जी उस में खणी वञो ज़ुहर ऐं असर ऐं 2 नमाज़ूं रात जूं मगरिब ऐं इशा विच में कहिड़ी नमाज थी हा ॾाढा चओ न इन फजर जी नमाज जी वधीक पारत कई वई 2 कौल आहिनि न उलमा जा हिकु कौल आहे त असर एक कौल आहे फजर जे रात में 2 नमाज़ूं ॾींहं में 2 नमाज़ूं त विच में थींदी फजर छो जो रात में 3 नमाज़ूं सिज लथो मगरिब जी नमाज वरी इशा जी नमाज ठीक ऐं वरी उस में 2 नमाज़ूं ज़ोहर ऐं असर बाकी बाख फुटे थी सिज उभरण शुरू तो थे अछाण थे काराण में फजर काने रात जे अछाण थे त पो विच में नमाज फजर इनके रात जी भी चइजे त ॾींहं जी भी चइजे
बाग फुटण का पोआ नमाज फजर शहरी जो टेम खत्म थियण सा ऐं सिज उभरण का पहिरीं शहरी का पो सिज उभरण का पहिरीं या थी विच वारी नमाज फजर जंहिंजी क़ुरान में वधीक पारत कई वई छो जो जेके 24 कलाक ॾींहं ई रात में जेके अल्लाह रहमतूं नाज़िल कंदो आ बरकतूं वॾे में वॾियूं महबूबन करीमन ॿुधायो त वॾे में वॾियूं बरकतूं रब ओॾी महिल नाज़िल कंदो आ जेॾी महिल फजर जी नमाज जो टाइम होंदो आ। बुखारी शरीफ में लिखियल आहे बुखारी शरीफ में लिखियल आहे त जेॾी महिल नमाज जो टाइम थींदो आहे त शैतान बाने के थधड़ा कढंदो आहे त मतां उथी वञे मूंखे सजदे जे करे तड़ियो वियो ही मतां सजदो करे न उथण ॾियां उनखे थधड़ा कढंदो पर जेकॾहिं उथी पियो तो ओडी माली विश्वसो विझंदसि नुम नुम लैलन तवीला सुमीरो रात डिगी पई आहे नुम लैलन तवीला सुमीरो रात डिगी पई आहे तकड़ में उथियो ही म्या थको पियो ही सुमीरो वरी भी बानो सुमीरांदो वरी थोड़ी देर का बाद उठण जी कोशिश कंदो आहे वरी शैतान चवंदो नुम लैलन तवीला सुमीरो रात डिगी पई आहे वरी भी सुमी रहियो एड़ी कशी लगी वई जो सिज उभरण शुरू थी वियो सुतो पियो आहे शैतान भी पंहिंजी टंग वराए ज़कर कन में विझी पेशाब करे चवंदो अथसि चटींदो रहो सॼो ॾींहुं मुट मुंहिंजो न तो सजदो कयो न मूं सजदो कयो भाग तो उन्हनि जा खुली विया बरकतुनि जूं भरियूं त उहे खणी विया जेके फजर जी नमाज पढ़ी विया चाता जो बरकत खपे या शैतान वारो मुट खपे वो जेको सुतो पियो हुजे मुट भले खपे सुतो पियो हुजे न उथे फजर इन जी यारी शैतान सां पर जेके बरकत खपे रहमत खपे पाकाई खपे हिदायत खपे कुरान जी आयत अमल खपे ओ निंड के भी फिटाए रब जे अग्यां बीही करे फजर जी नमाज पढ़ बांगो छा चवंदो आ अस्सलातु खैरुम मिनल नौम अस्सलातु खैरुम मिनल नौम अल्लाह जबाना नमाज निंड का भली थई निंड का तुझी नमाज भली आ कंहिंजे लाइ भी ओजागो कबो आ उनखे कदुर थींदो आ तो नमाज में ओजागो करे अल्लाह जे अग्यां भी अल्लाह का वधीक दुनिया में कोई कदुरदान कोने हदीस कुदसी में आ अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब नबी जेके माण्हू कुछ अहिड़ा हूंदा जिन जे गुनाहनि जे करे मूंखे ॾाढी कावड़ हूंदी आ जिन जे गुनाहनि जे करे मुंहिंजो इरादो थींदो आ थोड़ी मोहलत ॾेई उन्हनि ते अज़ाब कंदुसि उन्हनि ते पकड़ नाज़िल कंदुसि उन्हनि ते ॾमर ऐं अज़ाब नाज़िल कंदुसि पर ऐं मुंहिंजा हबीब नबी ऐं मुंहिंजा दिलबर नबी उहे जॾहिं फजर जी नमाज़ लाइ निंड फिटाए मुंहिंजे दर ते ईंदा पोइ सजदा कंदा पोइ दुआ घुरंदा त मूंखे एॾो रहम अची वेंदो आहे जो उन्हनि जो नमाज़ूं त क़बूल कंदो आहियां गुनाह त माफ़ कंदो आहियां पर जेको दुआउनि में घुरंदा आहिनि उहो भी अता करे छॾींदो आहियां हाफ़िज़ो अला सलवात व सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन तो इंशाअल्लाह नमाज पाबंदी सां पढ़ंदास जेके पाबंदी सां पढ़ंदा हथ मथे खणी ॾाढे इंशाअल्लाह ॾाढा जो इंशाअल्लाह हाणे हथ तां मथे कया मदद रब पाणे कंदो जंहिं शइ जो इरादो कबो आहे पोइ मदद रब जी थींदी आहे फजर नमाज वॾी बरकत वारी घर में बस सॼो फजर जी नमाज थे माहौल सब इहो थी वञे औरतूं मुसल्लन ते बीह वञनि मर्द मस्जिद में हलिया वञनि नंढड़ा ॿारड़ा भी उथी नमाज पढ़नि बरकतूं ही बरकतूं रहमतूं ही रहमत
मुसलमानों अल्लाह साईं वॾा पैकेज रखिया जे तई मुके हर पैकेज बिया ॾियो न ही ॾिसो माशाअल्लाह अल्लाह